गौसपुर जमायत इस्लामी जे तरफ़ां जश्न आज़ादी जी रैली हाई स्कूल खां बस स्टॉप ताईं कढी वई, जंहिं जी ज़ैर क़यादत हाफ़िज़ नसरुल्लाह अज़ीज़, नायब अमीर जमायत इस्लामी सूबा सिंध लाइ अब्दुल फ़तेह पठान ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त अॼोके ॾींहुं असां लाइ ईद खां बि वॾो ॾींहुं आहे। नाज़रीन, असां अॼु मौजूदु आहियूं गौसपुर शहर में, जिते पूरे मुल्क जी गौसपुर शहर में भी जमात इस्लामी जे तरफ़ां 14 अगस्त जे हवाले सां रैली कढी वई आहे। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अज़ीम शान प्रोग्राम मुनक़द कियो वियो आहे, जंहिंमें रैली कढी वई आहे ऐं जश्न आज़ादी जे प्रोग्राम मुनक़द किया विया आहिनि ऐं जश्न आज़ादी जी सभिनी खे मुबारक हुजे। पाकिस्तान जो अॼु आज़ादी जो ॾियारो आहे। अंग्रेज़नि खां आज़ादु थियो, लेकिन हिन वक़्तु असांखे अंग्रेज़नि जे नौकरनि खां, अंग्रेज़नि जे ग़ुलामनि खां आज़ादी हासिल करण जे लाइ जिदोजहद करणी आहे। छो त हिन वक़्तु मुल्क जंहिं नाअहल ऐं करप्ट क़यादत जे कब्ज़े में आहे, उन्हनि ख़ुदि जेको ज़ुल्म जो रण ॿारियो आहे। अॼु सॼे पाकिस्तान में, सॼी दुनिया में जिते पाकिस्तान रहनि था, उन ख़ुशी जो इज़हार कनि था। उन सां गॾोगॾु अॼु जमात इस्लामी ज़िले कश्मीर तरफ़ां मुख़्तलिफ़ जायुनि ते वॾियूं रैलियूं, मोटरसाइकिल रैलियूं, पैदल रैलियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम मुनक़द कया विया आहिनि। हाणे हिते गौसपुर में मुनक़द थी रहियो आहे। नाज़रीन, तव्हां ॿुधो, तंहिंजो चवणु आहे त 14 अगस्त असांजो ईद खां बि वॾो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। असां हीउ ॾींहुं हर साल जीअं भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहियूं ऐं असांजे बुज़ुर्गनि पंहिंजी जानियुनि जा नज़राना ॾेई लाज़वाल क़ुर्बानी ॾेई हीउ मुल्क आज़ादु करायो, त जीअं तव्हां ऐं असां फ़ख़ुर सां बाइज़त नमूने ज़िंदगी गुज़ारे सघूं, यानी तव्हां ऐं असांजो ईंदड़ नस्ल फ़ख़ुर सां बा तरीक़े से ज़िंदगी गुजारे सके। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।